अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिशर। जी त जी असांजी क्लास आहे ग्रामर। ग्रामर में असांजो टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच। हे टॉपिक असां उर्दू ऐं इंग्लिश में बेहतरीन तरीके सां एक्सप्लेन करे चुका आहियूं, पर हाणे असां सिंधी में हिनखे एक्सप्लेन कयूं था त जीअं असांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। हिन में आहे पार्ट्स ऑफ स्पीच, यानी ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़। ग्रामर ॿोलीअ में कंहिं बि ॿोलीअ में ग्रामर हूंदी आहे, उन जा पंहिंजा असूल हूंदा आहिनि। उसूलनि खे कुझु मुख़्तलिफ़ पार्ट्स में विरहाया वेंदा आहिनि त कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाया वञनि। जंहिंमें इंग्लिश में आहिनि उहे 8 आहिनि, ठीकु आहे। उन्हनि खे असां थोरो डिस्क्राइब कंदा हलंदासीं ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियों आहे नाउन। नाउन जॾहिं बि असां वटि ज़हन में ईंदो त असां इंग्लिश में कंदा आहियूं नाउन, सिंधी में कंदा आहियूं इस्म। हाणे काफ़ी असांजी ॿारड़ी में काफ़ी माण्हुनि खां पुछियो वेंदो आहे तुंहिंजो इस्म छा आहे, त उते तव्हां कंफ्यूज़ थी वेंदा आहियो त असांजे इस्म अलाए छा आहे। इस्म यानी नालो, जाते नाउन अचे, नाउन माना नालो, इस्म माना नालो, ठीकु आहे। हाणे इंग्लिश में असां रिटन डेफिनेशन आहे जेका असां नंढपण में पढ़ंदा अचूं था 2-3 क्लास खां वेंदे यूनिवर्सिटी लेवल ताईं साॻी डेफिनेशन आहे। नाउन इज़ द नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग्स। मतलब त नाउन जी माना आहे कंहिं बि शइ जो नालो। उहो नालो तव्हांजो हुजे, पर्सन यानी माण्हू जो हुजे, शख्सियत जो हुजे, कंहिंजो बि हुजे, प्लेस जॻह जो हुजे, थिंग्स या शयुनि जो हुजे। कंहिंजो बि जेको नालो हूंदो उहो इस्म हूंदो, जेको नालो हूंदो उहो इस्म हूंदो। हाणे अहिड़ी तरीक़े सां सिंधी में असां चऊं था कंहिं बि माण्हूअ साह वारी शइ, जाइ, शइ, कमु, हालत ऐं ख़ासियत जे नाले खे इस्म चइबो आहे। हाणे मतिलबु त जेको बि असां वटि नालो हूंदो उहो इस्म हूंदो। कुर्सी आहे, कुर्सी जो नालो आहे छा आहे, कुर्सी। कुर्सी माना इस्म आहे। मार्कर आहे, हे इस्म आहे। मां जेको मुंहिंजा मथो आहे इहो छा आहे, इहो बि इस्म आहे। वार छा आहिनि, इस्म आहे। जेको हे वाइट बोर्ड आहे इहो इस्म आहे। हे पेन आहे, हे इस्म आहे। हे जेको आहे असांजो रंग आहे उहो जो इस्म आहे, रंग, ठीकु आहे। मार्कर इस्म आहे, ठीकु आहे। हाणे हिन में चऊं था स्टूडेंट यानी शागिर्द इस्म आहिनि। ग्रास यानी गाह वग़ैरह जेको आहे उहो बि इस्म आहे, ठीकु आहे। वलीदाद इस्म आहे। जेके बि तव्हां वटि नाला अचनि, शयुनि जा अचनि, बिल्डिंगनि जा अचनि, पर असां वटि अक्सर छा थींदो आहे, शुरू में काज़ी आज़म, अली, अहमद जे 2-3 नाला यादि कराया विया आहिनि, पर कॉन्सेप्ट असांखे क्लियर करिणो आहे। इस्म जो मक़सदु इहो आहे त माना नालो, कोई बि नालो आहे, रजिस्टर आहे, बुक आहे, पेन आहे, जेका बि नाला अची आहे उहो तव्हांजा सभु छा आहिनि, इस्म आहिनि। उन खां पोइ असां था चऊं सेकंड छा आहे असांजा प्रोनाउन। प्रोनाउन यानी ज़मीर। हाणे सिंधी में छा चवंदासीं, इस्म जे बदिरां जेका शइ इस्तेमालु थिए उहा थी वई ज़मीर, यानी असांजा इशारा वग़ैरह जेके बि आहिनि, नालो न खणूं, उन जे बारे में ॻाल्हि कयूं त उहो माना छा थी वियो, ज़मीर थी वियो। ही, हू, उहे, असां, तव्हां जेके आहिनि उहे थी विया प्रोनाउन में, ठीकु आहे। हाणे असांजा डेफिनेशन आहे प्रोनाउन इज़ अ वर्ड विच इज़ यूज्ड इंस्टेड ऑफ अ नाउन। मतलब त नाउन जे बदिरां जेका शइ असां इस्तेमालु कयूं, हाणे नालो इस्तेमालु न कयूं, उन जे बदिरां का शइ कयूं, इशारो कयूं, उहो इशारो बि असां छा आहे, प्रोनाउन में आहे, ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां सिंधीअ में उहो लफ़्ज़ जेको इस्म जे बदिरां कमु अचे उनखे ज़मीर चइबो आहे, ठीकु आहे। मां, असीं, तव्हां, उहे, हू, हूअ, ही वग़ैरह, ठीकु आहे। इंग्लिश में आई, वी, यू, दे, ही, शी, इट, ही छा आहिनि, इहे आहिनि प्रोनाउन। हाणे असां में इहो जुमिलो को चऊं त असलम वञे थो। हाणे चऊं उन में असलम छा आहे, इहो आहे नाउन यानी इस्म आहे। असलम माना नालो आहे, उहो इस्म आहे। हाणे असां इस्म खे ख़तमु करे असलम खे ख़तमु करे उन जॻह इस्तेमालु कंदासीं, छा कंदासीं, हू वञे थो। हाणे हू छा थी वियो, इहो थी असांजो ज़मीर, माना असां इस्म खे ख़तमु करे ज़मीर खे एड कयोसीं, ठीकु आहे। मिसाल तौरु चऊं, ही गोज़ टू सखर, ही गोज़ टू सखर। हाणे ही जेको आहे छा आहे असांजो, इहा प्रोनाउन, ठीकु आहे। हाणे गोज़ छा आहे, वर्ब आहे, असां हिकिड़ी पढ़ंदासीं। हाणे चऊं असां में हिन में जेको आहे प्रोनाउन यानी ज़मीर आहे, इशारो कयो थिए। हाणे ज़मीर खे ख़तमु करे असां छा कयो, इस्म हाणे छा कंदासीं, असलम, असलम गोज़ टू, ठीकु आहे, सखर। हाणे हे थी वियो असांजो नाउन, असलम नाउन थी वियो। नाउन जी जॻह असां चेंज कई, जेका चेंजिंग आंदी थिए, प्रोनाउन जेका आंदो थिए उहो छा कयो असां, असलम जी जॻह ते आंदो थिए ही, यानी इशारो कयोसीं, यानी उन जॻह ते इस्तेमालु कयो। जेका असां जॻह ते इस्तेमालु जेका शइ कंदासीं उहो असां छा थींदो, प्रोनाउन थी वेंदो। ऐं जेके नालो हूंदो उहो असांजो इस्म हूंदो। नाले जी जॻह जेका शइ हूंदी उहा असांजी प्रोनाउन, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 3 ते आहे असांजो वर्ब, जंहिंखे असां सिंधी में फेल चवंदा आहियूं। हाणे वर्ब यानी फेल, फेल जो मतिलबु आहे कोई बि कमु या हालत या कैफ़ियत, ठीकु आहे। इहे शयूं जंहिं महिल जाते तव्हां ॾिसो उहे तव्हां छा थी वेंदियूं, वर्ब थी वेंदियूं, फेल थी वेंदियूं। हाणे इंग्लिश में डेफिनेशन आहे अ वर्ड विच शोज़ एक्शन इंस्टेड ऑफ इवेंट, ठीकु आहे। हाणे तव्हां काई बि एक्शन ॾेखारे या का हालत ॾेखारे थो या को अमल ॾेखारे थो, का शइ ज़ाहिर करे, उहा तव्हां छा थी वियो, फेल थी वियो। सिंधीअ में डेफिनेशन आहे उहो लफ़्ज़ जेको कमु,
हालत ऐं अमल ॾेखारे उनखे फेल चइबो आहे। असांजी ज़िंदगीअ में जेके बि असांजा कम आहिनि ऐं हालतूं मां बीठो आहियां, बीहण छा आहे फेल आहे, वेहण छा आहे फेल आहे, ॾिसण छा आहे फेल आहे, ॻाल्हाइण छा आहे फेल आहे, पढ़ाइण छा आहे फेल आहे। माना जेके बि असांजा कम ऐं हालतूं जेका जे बीठी आहे न बीहण बि फेल आहे, जेका जे हरकत में आहे उहा हरकत छा आहे उहा बि फेल आहे, विढ़ण छा आहे फेल आहे। माना जेके बि असांजी एक्टिविटीज़ आहिनि ठीकु आहे उहे असां छा आहिनि फेल आहे। हाणे अहिड़ी तरह मिसाल असां चवंदा टीच, ड, प्ले, रीड, कैच, राइट। माना जेके मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां जेके बि असांजा कम थी विया, एक्टिविटियूं थी वियूं, हरकतूं थी वियूं, अमल थी विया, उहे छा असांजा फेल आहिनि। पढ़णु, करणु, खेॾणु, पढ़णु, लिखणु वग़ैरह ठीकु आहे। यानी पढ़ाइणु जेके बि कैफ़ियतूं, अमल, किरदार जेके इहे थींदियूं माना हरकत हूंदी, चुरपुर हूंदी, बीहण हूंदो, या मूवमेंट हूंदी या मूवमेंट न हूंदी, जेके इहे अमल थी विया तव्हांजा इहे फेल थी विया। हाणे हिन में जुमिलो असां चऊं I teach you, I teach you मां तव्हांखे पढ़ाईंदो आहियां। हाणे I हिन में छा थी वियो, हे थी वियो तव्हांजो प्रोनाउन ठीकु आहे। हे टीच छा थी वियो, हे तव्हांजो थी वियो वर्ब, यू थी वियो तव्हांजो ग्रामर जे मुताबिक़ ऑब्जेक्ट, पर यू बि तव्हांजो हूअं जे मथे वेंदो, तव्हांजो यू छा आहे इहो बि प्रोनाउन आहे ठीकु आहे। हाणे हे तव्हांजो टीच माना पढ़ाइण आहे, मां तव्हांखे पढ़ाईंदो आहियां, पढ़ाइण छा आहे इहो तव्हां छा थी वियो वर्ब थी वियो, जंहिंखे असां सिंधी में फेल चवंदा आहियूं ठीकु आहे। अहिड़ी काफ़ी असांखे इहो आहे त असां इंग्लिश में टर्म्स असांजा क्लियर थियल, पर जॾहिं असां सिंधी ग्रामर में ईंदा आहियूं त मुंझी पवंदा आहियूं। पर इन जे करे मां कोशिशि कयां थो इंग्लिश ऐं सिंधीअ खे कंबाइन करे हलायां त जीअं तव्हांजी ग्रामर सिंधी बि इम्प्रूव थी वञे, अहिड़ी तरीक़े सां इंग्लिश ऐं सिंधी जेके तव्हांखे काफ़ी माण्हुनि खे इंग्लिश जो कॉन्सेप्ट क्लियर आहे, पर जॾहिं सिंधी जी ग्रामर में ईंदा त कंफ्यूज़ थी वेंदा, मुंझी पवंदा। अहिड़ी तरह असांखे इहे शयूं क्लियर थी वेंदियूं ठीकु आहे। हाणे जेकॾहिं अहिड़ो को तव्हां हाणे थी वञे हू पढ़ाईंदो आहे। हाणे हू छा थी वियो, इहो तव्हां थी वियो जेको आहे ज़मीर ठीकु आहे, हे थी वियो ज़मीर। पढ़ाईंदो जेको आहे, पढ़ाइण जेको आहे, पढ़ाईंदो जेको आहे उहो छा थी वियो तव्हांजो फेल ठीकु आहे, हे तव्हां थी वियो फेल। अहिड़ी तरीक़े सां तव्हां कुझु जुमिलो अची वञे तव्हां उहो असांजे सां करे सघो था। मिसाल तौरु असलम ईंदो आहे, जेको असलम आहे उहो छा थी वियो नाउन थी वियो, ईंदो आहे जेको अचणु आहे हुनजो उहो थी वियो तव्हांजो फेल यानी वर्ब थी वियो ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे पढ़ाईंदो आहियां, मां जेको आहे प्रोनाउन आहे, तव्हां छा आहियो इहो बि प्रोनाउन आहे यानी ज़मीर आहे, ऐं छा कंदो आहे पढ़ाईंदो आहे, पढ़ाइण छा आहे इहो आहे वर्ब यानी फेल आहे, कमु आहे ठीकु आहे। मां सम्झायो तव्हांखे शइ सम्झी विया हूंदव। जेके तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सुफी शहर ते नवां आहियो त हिनखे सब्सक्राइब कयो त जीअं वधि खां वधि तव्हां ताईं वीडियो ताईं पहुची सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।